उम्मीद रखो अल्लाह आमीन। हे जे नेकी जो कम्बा काफ़ी देर खां वेही अल्लाह जो क़ुरान ॿुधो था। अल्लाह जे बाण जी मेहनत आहे। यादि रखो हे क़ुरान पाक जा वाइज़ या हे दीनी इदारा मदरसा मामूली शइ न अथव। इन में अल्लाह साईं वॾियूं बरकतां रखियूं अथव, वॾियूं रहमतां अथव। सुल्तान महमूद गज़नवी वक़्त जो बादशाह थी गुज़रियो, पर नेक बादशाह जंहिंजे दिलि में टिनि शयुनि जी तमन्ना हुई। चवंदो हो त इहे टे शयूं मूंखे मिलनि। कहिड़ियूं शयूं? हिकु चवंदो अहिड़ी राति थिए मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी वञे। अल्लाह हर मुस्लमान खे साईं जी ज़ियारत नसीब फरमाए। ज़ोर सां तामीन चओ। अवा नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जंहिं बि मां मुहम्मद खे जाग में या निंड में हिकु दफ़ो ॾिठो न, उन जे अखियुनि ते जहन्नम जी बात ठहियो। अल्लाह जहन्नम जो दूंहों बि हराम करे छॾींदो आहे। हाणे हिकिड़ी तमन्ना इहा आहे त अहिड़ी राति थिए मूंखे नबी साईं जी ज़ियारत थिए। ॿी तमन्ना हीअ हुयसि त माण्हू मूंखे चवंदा आहिनि, ओ सुल्तान महमूद तूं त उन नेक बादशाह सबक़तीन जे औलाद मां आहीं। हाणे मूंखे यकीन थिए जाई बि उन्हनि नेक बादशाह सबक़तीन जे औलाद मां आहियां। ऐं टी इहा तमन्ना आहे, ख़बर पए त भले में भलो कमु कहिड़ो आहे, सुठे में सुठो कमु कहिड़ो आहे। हिकु नबी साईं जी ज़ियारत, ॿियो यकीन थिए त मां सबक़तीन नेक बादशाह जे औलाद मां आहियां। ऐं टे नंबर ते ख़बर पए त भले में भलो कमु कहिड़ो आहे। हाणे इहे टे तमन्नाऊं खणी करे घुमे पियो। हिकु राति थी बाज़ार में आयो। अञा जो बाज़ार में नज़र करे त हिकु दुकानु आहे जंहिंजे आॾो रोशनी थी थिए पई। वेझो वञी ॾिसे त हिकु नंढड़ो छोकिरो आहे जंहिंजे हथ में क़ुरान वारो क़ाइदो आहे, वेठो थो पियो रोशनीअ ते पढ़े। हवा हले पई, रोशनी परे थिए पई त वीचारो बस करे वेहे पियो। बादशाह छोकिरे खां पुछां कंदो आहे, ओ छोकिरा ॾे त ख़बर, हे क़ुरान वारो क़ाइदो त मस्जिद में पढ़बो आहे, मदरसे में पढ़बो आहे, हे राति जो तूं बाज़ार में दुकान जाॾो कीअं थो पढ़े? छोकिरो चवणु लॻो, ॻाल्हि ॿुध, असांजी मस्जिद आहे पर मस्जिद में रोशनी जो इंतज़ाम कोन्हे को। बसि मां राति थींदी आहे मजबूर थी निकिरंदो आहियां। हे दुकानदार चिमनी ॿारींदो आहे, रोशनी थींदी आहे त वेही क़ुरान वारो क़ाइदो पढ़ंदो आहियां। हवा हलंदी आहे, रोशनी बंदि थींदी आहे त बसि करे वेहंदो आहियां। बादशाह जो ॿुधो त बादशाह जे अखियुनि खां पाणी वही आयो। रोई करे चवणु लॻ, सल छोकिरा ॾेखार मूंखे कहिड़ी मस्जिद आहे, अची ॾेखारे हीअ मस्जिद आहे। बादशाह हो देरि हिन खे चिमनी घुराई, घासलेट घुराई। हाणे रोशनी करे ॾिनईसि त वेही क़ुरान वारो क़ाइदो हिते पढ़। हुन पढ़णु शुरू कयो। बादशाह ॿी कुंड में वञी निमाज़ तहज्जुद जी पढ़ी उते सुम्ही पियो। निंड अची वई। निंड में सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। नबी साईं जी ज़ियारत थी ऐं नबी साईं फरमायसि, ओ सबक़तीन बादशाह जा पुट, अॼु राति जेको कमु कयो थी भले में भलो कमु इहो थी। छड़ो चिमनी ॿारे रोशनी कयईं, अल्लाह टई तमन्नाऊं पूरियूं करे छॾियसि। नबी साईं जी ज़ियारत बि थियसि ऐं नबी साईं पंहिंजे ज़बान पाक मां लफ़्ज़ चयसि, सबक़तीन बादशाह जा पुट। हाणे नबी साईं जो एॾी तसली ॾे त ॿियो छा खपे। ऐं फरमायो, भले में भलो कमु इहो थी जेको क़ुरान जे तालीम लाइ रोशनी कयई। अवाए अल्लाह जे महिरबानी सां दीनी इदारा ए मदरसा ख़ासि करे जमियत उलमा इस्लाम वारनि जी महिनत अथव। ऐं जमियत उलमा इस्लाम भलारनि बुज़ुर्गनि नेकनि सालनि जी जमात अथव।